अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल शाहज़ेब अली चांडियो। जीअं त तव्हां लाइ प्रोग्राम खणी आया आहियूं खिल त रत वधई ऐं असां सां अॼु सिंध जो सुहिणो फ़नकार मौजूदु आहे, मिठी शहर जो ऐं मिठड़ो फ़नकार आहे निहाल निमाणो। अचो त हुन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर निहाल साहब छा हाल आहे? खैर दुआ खैर। असांजे प्रोग्राम में तव्हां अॼु पहिरियों दफ़ो आया हो, कीअं पिया महसूसु कयो? ॾाढी ख़ुशि थी पई। अच्छा जी जी। निहाल साहब, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त बेसिकली तव्हांजा असुल किथां जा आहियो ऐं तव्हांजो तालुक़ु कहिड़े शहर खां आहे? जी सर, मुंहिंजो असली ॻोठु जेका अबाणो ॻोठु आहे मुंहिंजो, उहो मिठी शहर खां ॾखण 80 किलोमीटर जे फ़ासिले ते मुंहिंजो ॻोठु आहे। 80 किलोमीटर? जी हा। उन ॻोठ जो नालो आहे फाड़ियूं। फाड़ियूं? जी हा, उहो मुंहिंजो अबाणो ॻोठु आहे ऐं उते बि त रिहाइश असांजी हींअर ताईं आहे, पर ख़ासि करे हींअर रहूं पिया पंहिंजे ई शहर मिठी में। मिठी शहर में? जी सर जी। अच्छा। ऐं नालो मुंहिंजो निहाल निमाणो। अच्छा, इहो निहाल निमाणो तव्हांजो नालो तव्हांजे उस्ताद रखियो या तव्हां बेसिकली पंहिंजो पाण रखियो? सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे त निहाल त मुंहिंजो नालो मुंहिंजी अमड़ ऐं अबे जो रखियलु आहे, निहाल नालो। बाक़ी तखुर सां मुंहिंजो निमाणो उहा असांजो उस्ताद मरहूम शहर मिठी जो मेवो फ़क़ीर, जेका शाइर बि हुयो। अच्छा, वॾो शाइर मेवो फ़क़ीर? हा, मेवो फ़क़ीर शाइर बि हुयो। इहा तखुरुस उन जो रखियलु आहे, मेवे फ़क़ीर जो। जी, मेवे फ़क़ीर जो निहाल निमाणो। जी जी। पोइ त इहा नालो तखुरुस मटाइण जे करे या हिकिड़ो नालो मटाइण जे करे ऐं मुंहिंजो इहो बि ॿुधाईंदो वञा त मुंहिंजो उस्ताद आहे दिलशेर तीवणो। अच्छा, मूंखे डायरेक्टर साहब ॿुधाए पियो जेॾी महिल तव्हां गाड़ी में आया पिए त मूंखे डायरेक्टर साहब जी कॉल आई त तव्हां वटि अॼु गेस्ट जेके आहिनि मौजूदु, त दिलशेर तीवणे जा प्यारा शागिर्द निहाल निमाणो आहिनि। अच्छा, तव्हां दिलशेर तीवणे जा प्यारा शागिर्द आहियो? जी सर, उहो त मुंहिंजे अबे खां पुछियो त निहाल तव्हांखे केतिरो प्यारो आहे। अच्छा अच्छा। पर अॼुकल्ह त ईअं माण्हू ॿुधाईंदा आहिनि त फिलाणे उस्ताद जो प्यारो शागिर्द फिलानो। अच्छा। हा, ऐं हा ज़ाहिर आहे त मूंखे बि इहा फ़ैत आहे हिन ॻाल्हि ते त अबे दिलशेर खे मां प्यारो आहे। अच्छा अच्छा जी। निहाल साहब, बेसिकली तव्हां सिख्या किथां वरिती ऐं तव्हांजो उस्ताद ॻाने उस्ताद कहिड़ो? असुल ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेका इन फ़न जी दुनिया में आंदो, अच्छा, इन दुनिया में क़दम रखायो, उहो त मूंखे अवल में शहीद गुलशेर तीवणे मूंखे उथारियो, उन जे इश्क मूंखे उथारियो। अच्छा, शहीद गुलशेर तीवणे? शहीद गुलशेर तीवणो। अच्छा। पर अफ़सोस सां मां इहा चवंदुमि त मुंहिंजो महबूब उस्ताद हुयो, उहो मुंहिंजो अबो, उनजो मूंखे दीदार बज़ाहिर कोन थियो। तंहिंखां पोइ हीअ हिकिड़ी रस्म ख़ासि हूंदी आहे सॻे वारी ॻाल्हि वारी, त इहो ज़रूरी न हुयो। अच्छा, इहो ज़रूरी सम्झो वेंदो आहे जेको धाॻो ॿधंदा आहिनि फ़नकार खे, उस्ताद जेकी बेसिकली? साईं, इहो ज़रूरी आहे न, इहा त हिकिड़ी मालिकी आहे न। अच्छा। इहो अवल खां इहा त कहाणी तमामु वॾी आहे, जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त शायदि टाइम एतिरो न हुजे। अच्छा। हा जी जी। पर मुंहिंजो न, मूंखे गानो ॿधो आहे अबो दिलशेर मुंहिंजो। दिलशेर तीवणो? हा, 2005 में मूंखे गानो ॿधो आहे। अच्छा, तव्हां सिख्या माना नंढे हूंदे दिलशेर तीवणे खां? बसि मुंहिंजा उस्ताद अबो आहे, मुंहिंजो दिलशेर आहे, सिख्या उन खां वरिती आहे ऐं जेको कुझु सेखारियो आहे सभु उन जी महिरबानी आहे, उन जा करम आहिनि, अलाह पाक जा अहसान आहिनि। अच्छा अच्छा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा साईं, तव्हांजो वॾो नालो माशाअल्लाह पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में। अब थोड़ी तकड़ घट कर केरी? मां हाँ। जुगाड़ी जाठो खान। जुगाड़ी जाठो? जी, जुगाड़ी जाठो खान। जुगाड़ी जाठो मुखे ज़हन में न तो अचे, तू जुगाड़ी जाठो आयो किथां ही? मां जुगाड़ी जाठो खान साईं, मां वॾो शाइर। तव्हां शाइर आहियो? मां शाइर आहियां साईं। असांजे त प्रोग्राम में तव्हांखे दावत ई कयनि, बसि ठक थी कयो। तव्हांजी दावत हुजे चाहे न हुजे, हाणे तव्हां मूंखे साईं जे कुर्ब मोहबत छिके आंदो, छिके आंदो, छिके आंदो हिन प्रोग्राम में। बेसिकली ॻाल्हि इहा आहे, असां हिन फ़नकार खे दावत ॾिनी तॾहिं असां वटि आया न, तव्हां ईअं बसि बिना पुछे हलिया आहियो। असल में असां आशिक़ आहियूं। आशिक़ थोड़ी फज़ीलत सिखंदा आहिनि न, बसि ईअं यकदम हलाईंदा आहिनि। साईं, आशिक़नि खे का झल पल थोरी हूंदी आहे। असांखे साईं सां मोहबत आहे, निहाल निमाणे साहब सां मोहबत आहे। अच्छा, उहा बेसिकली भली ॻाल्हि आहे, आवाम जेका सिंध हिनखे ॿुधे थी उनजो बि हिन सां प्यार आहे। पर तव्हां कीअं आहियो हिते इहो ॿुधायो? मां साईं खे शाइरी ॾियणु आयो आहियां। शाइरी? तव्हां शाइर हो? शाइर? असल में मां शाइर बि आहियां त मां इंजीनियर बि आहियां। जुगाड़ी जाठो खान इंजीनियर। इहो कापी में छा खयो अथई?
कापी में शायरियूं आहिनि। या कर्ज कंहिंजो अथई कर्ज? को कर्ज़ न आहे। हाँ हा, को कर्ज़ न आहे। बाबा ॾिसो इहा असां वटि जेको शाइर साहबु आयो आहे निहाल लाइ ऐं निमाणे लाइ ॿुधई बाबा असीं निहाल निमाणो खिल तरह तो प्रोग्राम में बसि हीअ बि ड्रोड़ी असांजे प्रोग्राम में अची रसियो आहे। छल न को फनकार ॾिसे शाइरी हिनजी केरु ॻाईंदो कोन्हे पर दज़ अची कंदो आहे प्रोग्राम में। बाबा छो वॾा वॾा नाला मुंहिंजी शाइरी ॻाईंदा आहिनि। कहिड़ा ॿुधायो फटाफट। खोड़ नाला आहिनि। बाबा ॿुधायो न हिकिड़ो नालो असांखे हिकिड़ो नालो ॿुधायो। हिकिड़ो फनकार ख़बर कान अथसि दोस्त फनकार आहे। दरअसल हिनखे राग जी ख़बर न आहे त शाइरी जी ख़बर न आहे। कहिड़ो कहिड़ो फनकार? मिठड़ो मोलाई। इहो केरु? इहो फनकार आहे मुंहिंजी शाइरी ॻाई। साईं तव्हां ॿुधो मिठड़ो मोलाई? नालो ॿुधो आहे। अच्छा नालो तव्हां ॿुधो आहे माना मां त ॾिठो ई न आहे पर मिठड़ो मोलाई। हा मिठड़ो। अच्छा मिठड़ो मोलाई उहो उन तव्हांजी शाइरी ॻाती आहे? गाती आहे, बिल्कुलु गाती आहे। हाणे तव्हां माठि करे वियो त असां निहाल साहब खां गानो ॿुधूं। बिल्कुलु ॿुधंदासीं। मां पंधु करे आयो आहियां निहाल साहब जे गाने ॿुधण जे लाइ। अच्छा हा हाणे त वियो थोरो ख़ामोश थी त निहाल खां गानो ॿुधूं। निहाल साहब असांखे हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदा? जी हाणे गीत तव्हांखे सराइकी आहे गीत तेरे नाल सजना साडा पहला पहला प्यार वे रब दे वास्ते दिल न तोड़ी करी न इनकार वे असां मियां वाली दे तू हाँ कर दे साडा दिल न तोड़ी कदी ना कर दे। ओ आजा माही आजा तेनू कोड़ बिठावा आजा आजा माही आजा तेनू कोड़ बिठावा आजा। तेरे नाली सजना साडा पहला पहला प्यार वे रब दे वास्ते दिल ना तोड़ी करी ना इनकार वे असां मियां वाली दे तू हाँ कर दे साडा दिल ना वे तोड़ी कदी ना कर दे साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके। तेरे नाली सजना साडा पहला पहला प्यार वे रब दे वास्ते दिल ना तोड़ी करी ना इनकार वे असां मियां वाली दे तू हाँ कर दे साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके। कमला मेरा तेरे उते मरेदा तेरे ही ना दिया तस्बीहां पढ़ेदा। हाँ दिल कमला मेरा तेरे उते मरेदा तेरे ही ना दिया तस्बीहां पढ़ेदा। वो सारी सारी रात मैनू सोवन नहीं देता तेरे ही ख्यालां विच खोया खोया रहदा। तेरा दिल दिल नाल चा करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके। सजना जिंदगी साडी तेरा दीदार है बंदगी साडी। तू सजना जिंदगी साडी तेरा दीदार है बंदगी साडी। करदा मैनू देखी देखी जावा उछल दे डाले खा दिल से की जावा अखा विच पाले अखा बां फड़ के साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके। हील भुंगिरिया असां तेरे ही रवांगे जमसाबाद ना छड़ के जावांगे। भील भुंगिरिया असां तेरे ही रवांगे जमसाबाद ना छड़ के जावांगे। तेरे नाल देखा थी प्यार किना हाँ कर दे तेरे
करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके तेरे नाल सजना साडा पहला पहला प्यार वे रब दे वास्ते दिल ना तोड़ी करी ना इनकार वे अखां दियां वाली दी तू हां कर दे साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके साडा दिल ना वे तोड़ी कदी ना करके तो आवाज़ ॾाढी बहितरीन शायरी इहा शायरी बेसिकली हुई कंजी इन गीत जो शायर आहे भील भुंगरियो जेको जमसाबाद जो वेठल आहे जी हा अच्छा इन जा तव्हां केतिरा गीत ॻाता हूंदा सर इन खे मूं खोड़ गायो आहे अच्छा तमामु घणो गायो आहे तमामु घणो गायो आहे अच्छा पहिरियों फर्स्ट में तव्हांजो शाइर कहिड़ो जेको तव्हां केसर कयो पिया जी जी फर्स्ट में तव्हांखे गीत ॻाइण ॾिनो असुल ॻाल्हि इहा आहे त ईअं त 1996 खां मुंहिंजी शुरूआत आहे बाक़ात गीत जंहिंखे चइजे ॻाईंदो अचां पियो को त उस्ताद घणो जेका सबबु बदिरायो उहो त 2005 में बदिरायो पर 1996 खां ॻाईंदा अचूं पिया पोइ इन में अवल में खोड़ सारा इहे शाइर हुया हिकिड़ो ईअं थींदो आहे न त बेसिकली त तव्हांजी हिकिड़ी सिलेक्शन ठहंदी आहे पहिरीं गीत जी काफ़ी सारा शाइर इकठे थींदा आहिनि इहो अवल में जेका मुंहिंजी पहिरीं जी ॿुधायां पियो त 1996 मुंहिंजी पहिरीं केसर थी त उन में शाइर हुयो अकबर कलोई अकबर कलोई हा उन जी सिलेक्शन हुई अच्छा ॾाढियूं महिनतूं मुंहिंजियूं हुयूं ऐं केसर असांजी हिट हुई मक़बूल अच्छा जॾहिं तव्हां केसर कयो कुझु पिया कलोई वीचार सफ़ा थींदे नंढो ॿार अब तू मान करे वे फनकार खां सब्र कर तो सां हाल अहवाल थियनि था अच्छा पहिरीं केसर में केतिरी मुश्किलात थी तव्हांखे साईं हाणे असुल ॻाल्हि हे आहे त को बि कमु माण्हू नओं कंदो आहे त उन में ज़ाहिर आहे घबराहट त थींदी आहे ऐं हूं बि त इहो हुअणु खपे अवल खां वठी या आख़िर खां वठी पर जेके ॻाइणा आहिनि उन्हनि खे ईअं थींदो रहंदो आहे त स्टूडियो हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जंहिंमें वञण सां पोइ खणी केतिरो अॻु जो हुजे भली पुराणो हुजे पर हुते गुफ़्तो जेका रिकॉर्ड थींदो आहे मतां गुफ़्तो सही निकिरे या ग़लति निकिरे त उहा घबराहट जेका आहे सा हर कंहिंखे थींदी हूंदी ऐं असांखे बि थिए थी अच्छा माण्हू चवंदा आहिनि मेक जे आॾो ईंदा आहिनि त चङा भला न ॻाल्हाए सघंदा आहिनि पोइ इन पहिरियों जॾहिं तव्हां नंढा हुओ मेक जे साम्हूं अची छा महसूसु कयो पिया उहो त साईं हाणे इश्क आहे त इश्क ॻाल्हाए पियो न असांखे कहिड़ी ज़रूरत आहे डपु थियो बसि उहो ज़ाहिरी हाणे डप बि थिए पियो पर पोइ इश्क कान पियो मुड़े न अच्छा जी जी इश्क माना जुनून हा जुनून हिकिड़ो इश्क हा अच्छा तव्हांजो पसंदीदा शाइर जेको आहे जी उहो कहिड़ो मुंहिंजी पसंदि जेका शाइर आहे उहो मुंहिंजो दोस्त न बल्कि मुंहिंजो भाउ आहे नाज़ अमीर हसन बजीर अच्छा बजीर साहब असांजे शहर मिठी जो आहे अच्छा हाणे हिन शाइर साहब खां था पुछूं ईअं उड़िया थोड़ा हलिया था अचनि असांजे प्रोग्राम में अच्छा शाइर साहब तव्हां कहिड़ी शाइरी कई आहे खोड़ शाइरी बा हिकिड़ी शाइरी खोड़ गंज कटा भरिया पिया आहिनि शाइरी जा कट्टा हा बा कटा भरिया पिया बाबा ॾियो तव्हांजे करे कट्टा भरियल हुआ हे शाइरी जा कट्टा भरे रखंदा आहिनि अहिड़ा शाइर असां वटि पैदा थिया आहिनि अल्लाह जो शुक्र आहे नालो पूरे पाकिस्तान में घटऊं छा जुगाड़ी जांठो खान इंजीनियर को मामूली ॻाल्हि न आहे जहिड़े तरह जी बस जी ॻाल्हि न आहे बा अरे बाबा जुगाड़ी तूं हूंदे पर हिते जुगाड़ न हलंदो आहे हिते शाइरी हलंदी आहे तव्हांखे ख़बर न आहे असल में हर शइ जुगाड़ ते थो हले अॼुकल्ह जेको आहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मां इंजीनियर आहियां तव्हांखे इहा ख़बर न आहे त मां छाजो इंजीनियर आहियां इहो ॿुधायो न असांखे आयो छा इंजीनियर आहियां मां फनकार तयारु कंदो आहियां शाइर तयारु कंदो आहियां सो बि जुगाड़ सां हाणे साईं फनकार तयारु था कनि शाइर तयारु उहो बि जुगाड़ सां जुगाड़ अच्छा बेसिकली ॾिसो त ज़मानो अची वियो आहे त जेको घर कावड़जे थो उहो शाइर साहब हाणे असांखे ॿुधाईंदा त तव्हां कहिड़ी शाइरी लिखी आहे असांखे थोरो ॿुधायो साईं मां जी तमामु खोड़ गीत मशहूर आहिनि उन्हनि मां हिकिड़ो गीत जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां थो मशहूर गीत अच्छा तव्हांजो मशहूर गीत तमामु जग मशहूर गीत आहे मुंहिंजो हा तव्हांजे नाम कयां थो साईं निहाल साहब इजाज़त जी 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 बिल्कुलु महिरबानी ॿुधायो हा कराई थोर गुमू खकम कराई थोर गुमू खकम ॿियो त आहे पघार बि कम रखी रखी आसरन में मुंहिंजी उमिरि थी वई आहे कम कराई थोर गुमू खकम ॿियो त पघार बि आहे कम
रखी रखी आसरन में मुझी उम्र थी वई आहे कम। बस जुगाड़ी साहब बस ता पगार दे किथे हाण असा की खबर पे असुल ता के पगार दे ता के पगार न मिलियो। असल में हे को जो को सो वडी दास्तान पगार दे हो पगार ते ओ नी मालिक ता के पगार कान नी पगार में थोड़ो थियो चलो करी तो बई कम कर। अच्छा न्याल साहब बाबा कम काथों कयूं। हां न्याल साहब का गानो दा बदू गानो एंजॉय कर। न्याल साहब आना से एकड़ो गीत बुधाईदा हाणे गीत जेको ॿुधायांसि थो उन जा ॿोल आहिनि सभिनी सुहिणनि जा सरदार मुंहिंजा मोर मिठा मनछार तोखे चवां पियो बार बार सुहिणल साईं हो कॾहिं मुंहिंजे अंगण अचो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कॾहिं थोरो टाइम कढी कॾहिं थोरो टाइम कढी वञ हितां ॾेई चकर ॾींहं गुज़री राधणा ॾींहं गुज़री राधणा कई देर अथई दिल पर मां तूं जूं मिठा हर हर है पयो राहूं ॾिसां रामू चवे सभिनी सोणनि जा सरदार मुंहुं जा मोर मिठा मन ठार तोखे चवां पियो बार बार सोणल साईं ओ कॾहिं मुंहिंजे अंगण अचो। ओ सभिनी सोणनि जा सरदार मुंहुं जा मोर मिठा मन ठार तोखे चवां पियो बार बार सोणल साईं ओ कॾहिं मुंहिंजे अंगण अचो। खुशियों मनाई दुसा वो कोठ जुगलियो सिगार छदी दुसा तू ईद को खुशियों मनाई दुसा ओ संगती साथी सभई घुराए ओ जानी जशन कराई दुसा इते ते थोड़ा थींदा हज़ार मुंहदा मोर मिठा मलकार तोखे चवां पियो बार बार सोणल साईं ओ कॾहिं मुंहिंजे अंगण अचो।
बार बार सोन आयो कदे मुझे अंगण अचो जो भाग भला है भील जथीदा जे अर्ज मुझो ही अघाए पाया बाहुन जा अजहार मुहजा मुरम जामल थार तुझे जवा पयो बार बार सोन सायो मुझे अंगण अचो वो सभनी सोनन जा सरकार मुझा मोर में जामदार तोखे जवा पयो बार बार सोनल सायो